जैकबाबाद में गूंगन ऐं बोड़न पारां सरकारी नौकरियुनि न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गूंगन ऐं बोड़न मोहम्मद हसन ब्रोही, अरशद अबड़ो, शौकत लाशारी, सुल्तान लगारी, अमानुल्लाह काकड़ ऐं बिन अगबाणी में रैली कढी प्रेस क्लब आॾो पाण खे ज़ंजीरनि सां जकड़े धरणो हंयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सिंध सरकार गूंगन ऐं बोड़न खे नज़रअंदाज करे रही आहे। संदन चवणु हो त खेनि सरकारी खातनि में नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुन चयो त पहिरियां गूंगन ऐं बोड़न जा क्लब्स हूंदा हुआ जेके बंदि कया विया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। संदन चवणु हो त गूंगन बोड़न जे स्कूलनि में उन्हनि मुताबिक़ अण तरबियत वारा उस्ताद रखिया विया आहिनि जेके गूंगन बोड़न खे सही नमूने तरबियत नथा ॾेई सघनि।